शामिल कंदासीं। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त 6हीं आदमशुमारी में सिंध जी आदमशुमारी घटि ॾेखारी वई। 7हीं आदमशुमारी शफ़ाफ़ ऐं सही थियणु घुरिजे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि आदमशुमारी बाबति इजलास थियो। इजलास में सूबाई वज़ीर सईद गनी, चीफ सेक्रेटरी सोहेल राजपूत ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह 7हीं आदमशुमारी बाबति ब्रीफिंग ॾिनी। इजलास दौरान ॻाल्हाईंदे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त 6हीं आदमशुमारी में सिंध जी आबादी घटि ॾेखारी वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त आदमशुमारी हमेशह शफ़ाफ़ ऐं सही हुजणु घुरिजे। जनरल हेडक्वार्टर रावलपिंडी में पीपुल्स लिबरेशन आर्मी जे 95वें यौम तासीस तकरीब मुनक़िद थी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा समेत 3 हथियारबंद फौजन के सरबराहन तकरीब में शिरकत कई। ISPR मूजिब आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा तकरीब जो खास मेहमान हो। आर्मी चीफ पारां पीपुल्स लिबरेशन आर्मी की सालगिरह ते चीन के मुबारकों ॾिनियूं। तकरीब में चीनी सफ़ीर, सिफारती अमले ऐं ॿियनि आफिसरनि भी शिरकत कई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन गॾियल मफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ कमु कंदा रहंदा। पाक फ़ौज जे सरबराह चयो त पाकिस्तान ऐं चीन में तारीख़ी लाॻापा आहिनि। चीनी सफ़ीर तकरीब मुनक़िद करण ते पाक फ़ौज जा थोरा मञा। सिंध के सेहत ऐं आबादी के भलाई वारे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो सां सेहत वारे सेक्रेटरी मुलाकात कई। मुलाकात में ज़ुल्फ़कार शाह, वाइस चांसलर डाउ यूनिवर्सिटी डॉक्टर सईद कुरैशी, डायरेक्टर गेम्स रहीम बख्श भट्टी ऐं ॿिया मौजूद हुआ। इजलास में सूबाई वज़ीर के डाउ यूनिवर्सिटी जो माहिर डॉक्टरनि ब्रीफिंग पिण ॾिनी। सूबाई वज़ीर सेहत के सेहत के अहम मसइलनि खां आगाह पिण कयो वियो। बे पासे तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख इमरान खान पारां पंजाब जे वॾे वज़ीर जी कुर्सी ते वेहण वारे अमल ख़िलाफ़ रद्दमल ॾींदे चयो आहे त तस्वीर मां अंदाज़ो लगाए सघिजे थो त इमरान खान केतिरो कुर्सी जो बुखियो आहे। इम्तियाज़ शेख चयो त इज़त वारो माण्हू ॿिए कंहिं जी कुर्सी ते वेहण जो तसवुर भी नथो करे सघे। हुन जो त संदसि चवणु हो त इमरान खान जी हीअ हरकत किरियल ज़हन जी निशानी आहे। तवानाई वारे सूबाई वज़ीर चयो त इमरान खान उस्मान बोज़दार जियां परवेज़ इलाही खे भी डमी वॾो वज़ीर हुजण जो पैगाम ॾेई छॾियो। अफ़सोसनाक ख़बर शामिल कंदासीं। कंदकोट खां कंदकोट वेझो 4 ॿारड़ा पानी के तलाउ में ॿुॾी फौत थी विया। ज़र गढ़वारे इलाइक़े में 4 ॿारड़ा पानी के तलाउ में ॿुॾी विया, जॾहिं त 3 नींगरनि जा लाश हथ कया विया। हिक ॿारड़े जे लाश की ॻोल्हा जारी आहे। ॿुॾी फौत थी वियलनि में 2 भेनरूं शामिल आहिनि। फौती ॿारनि जो तालुक गोला बिरादरी सां आहे। ॿुॾी फौत थी वियलनि नींगरनि जा लाश कंदकोट अस्पताल मुंतकिल कया विया, जितां ज़रूरी कार्रवाई बैदि फौती ॿारनि जा मड़ घर पहुचण ते कोहराम मची वियो। मुरीद शाख वेझो मोटरवे ते कोच ऐं वैगन जे टक्कर में एक औरत फौत थी वई। 2 ॼणा ज़ख्मी थी पिया। गुडूब इंटरटेन मोटरवे M5 ते इस्लामाबाद खां कराची वेंदड़ कोच जो बुलान केरी गाड़ी के ज़ोरदार टक्कर लगण सबब एक औरत थड़े ते फौत थी वई। 2 ॼणा सख्त ज़ख्मी थी पिया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुची फौती औरत जो मड़ ज़रूरी कार्रवाई लाइ ओबाड़ो सिविल अस्पताल मुंतकिल कयो, जिते लेडी डॉक्टरियाणी न हुजण करे डेहरकी अस्पताल मुंतकिल कयो वियो। ज़ख्मियुनि खे गणती जोगी हालत में शेख ज़ैद रहीम यार खान अस्पताल मुंतकिल कयो वियो। फौती औरत ऐं ज़ख्मियुनि जे नालनि जी ॼाण न मिली सघी आहे। मोटरवे पुलिस कोच के पंहिंजी तहवील में वठी छॾियो। खैरपुर में सेप्को मुलाजिम पारां घरू अणबणत सबब मुबैना तौर आपघात करे छॾियो। गुलिस्तान कॉलोनी के रहवासी सेप्को मुलाजिम साद डनूर घर अणबणत तां पाण मथां पिस्टल जो फायर करे मुबैना तौर आपघात करे छॾियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुची फौती नौजवान जो मड़ अस्पताल मुंतकिल कयो। लाड़काने में बिजली की तारुनि मां करंट लगण सबब पीरसन शख्स फौत थी वियो। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त पोरियत खजनि जे बाग में कमु करे रहियो हो त खेसि बिजली की तारुनि मां करंट लॻो। हुननि ॿुधायो त करंट लॻण बैदि खेसि बेहोशी की हालत में अस्पताल नियो वियो, जिते डॉक्टरनि पारां संदसि फौत थियण की तस्दीक कई वई।
मीरपुर माथेले वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थियल नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थियल सैदपुर स्टापवासी नौजवान निसार बूहड़ जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि मर्दनि ऐं औरतुनि मुस्मात शहज़ादी, मुस्मात हाकिमज़ादी, मुस्मात शबीरा ऐं ॿियनि एसएसपी आॾो लाश रखी धरणो हयो। उन मौक़े ते मक़तूल जे वारसनि डाहींदे चयो त जवाबदारनि अली बख्श, जान मोहम्मद उर्फ़ जानू, इमदाद कोश ऐं ॿियनि घरनि मथां हथियारनि सां फायरिंग कई। मक़तूल जे वारसनि मूजिबि फायरिंग दौरान गोली लॻण सबबि नौजवान सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ख़बरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल कंदासीं। मुहर्रमुल हराम जे हवाले सां सॼी सिंध में हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानिसारनि जी यादि में मजलिसनि ऐं अज़ादारी जो सिलसिलो हलंदड़ आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मोरो, घोटकी, बदीन ऐं नौशहर फेरोज़ में ॿियनि इलाइक़नि में इमाम बारगाहुनि ते मजलिसूं मुनक़िद कयूं पियूं वञनि। अज़ादारनि पारां करबला जे इमामनि जी यादि में मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी जूं सभीनूं लॻाए लंगर न्याज़ विरहायो पियो वञे। मोरे में सज्जाद हैदर शाह जी अॻवानी में मरकज़ी इमाम बारगाह हुसैनी में मजलिस अज़ा बर्पा कई वई। मजलिस अज़ा में हज़ारे अज़ादारनि नुआख़वानी ते सीना ज़नी कंदे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई। मजलिस के मौलाना ग़ुलाम अकबर अबड़े ख़िताब कयो, जॾहिं त मुहर्रम जो चंड ॾिसंदे ई इमाम बारगाहुनि में अलम पाकनि खे सजायो पियो वञे। मुहर्रमुल हराम दौरान कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ हिफ़ाज़ती इंतज़ाम बि सख़्त करे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते चेकिंग जो सिलसिलो जारी आहे। होॾां मुहर्रमुल हराम जे हवाले सां एसएसपी तनवीर तुनियो ॿुधायो त घोटकी ज़िलो मज़हबी हवाले सां सदाईं पुरअमन रहियो आहे। हुन चयो त मुहर्रमुल हराम जे हवाले सां अमन अमान क़ाइम मज़हबी अॻवाननि सां गॾिजाणियूं करे हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। एसएसपी घोटकी जो चवणु हो त ज़िले जे 67 इमाम बारगाहुनि में 81 मातमी जुलूस बरामद कया वेंदा। हुन चयो त इमाम बारगाह हुसैनी, पेड़ बाकिर शाह, हैदरी, बख्श चाचर समेत 11 इमाम बारगाहुनि खे हसास करार ॾिनो वियो आहे। मुहर्रमुल हराम दौरान 5 DSPs, 388 सब इंस्पेक्टर्स, 418 असिस्टेंट इंस्पेक्टर समेत 2000 खां वधीक कांस्टेबल पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदा। ख़बर शामिल कंदासीं। हैदराबाद खां हैदराबाद जी अदालत अॻूणे मुख़्तियारकार ऐं नसीम नगर पुलिस ते हमले वारे केस जी ॿुधणी 5 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। सेकेंड एडिशनल सेशन जज जी अदालत 22 जून ते माजिद ख़ासकेली ऐं नसीम नगर पुलिस पोस्ट जे इंचार्ज सब इंस्पेक्टर इनाम जुणेजो खे ज़ख़्मी करण ऐं ओताक ते भंजडा वारे केस में 16 जवाबदारनि जी उबूरी ज़मानत रद्द कंदे खेन जेल उमाणियो हो। जवाबदार इस्माइल सुमरो, अली मोहम्मद, अब्दुल मजीद, अली नवाज समेत 16 ॼणनि वकील तारिक अली शाह मार्फत ज़मानत लाइ अदालत में दरख़्वास्त ॾिनी हुई। मुख़्तियारकार जे वकील सज्जाद अहमद चांडियो वकालतनामो जमा कराईंदे मोहलत तलब कई, जंहिं बैदि अदालत ॿुधणी 5 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। गुज़िरियल साल कासमाबाद जे अॻूणे मुख़्तियारकार माजिद ख़ासकेली जे ओताक मां संदसि माली नौजवान उस्मान सुमरो जो गोली लॻल लाश हथ आयो हो। जामशोरो वेझो नौजवान खां फुर कंदड़ 2 फौरुनि खे शहरीन सोगो करे पुलिस हवाले करे छॾियो। सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी वटि जुणेजा वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे मरकज़ी सदर बरकत अली ख़ान जुणेजो जे भाउ महबूब अली जुणेजो खां फौरुन हथियारनि जे ज़ोर ते फुरलुट करे फरार थी विया हुआ। मुतासिर नौजवान पंहिंजे घरबातिन ऐं पुलिस खे इतला करे फौरुन जो पीछो करे 2 फौरुन कोटड़ी वासी मुनीर ऐं ख़ान मोहम्मद ओड खे सोगो करे पुलिस हवाले करे छॾियो। उन मौक़े ते समाजी वर्करनि चयो त जामशोरो में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हुननि एसएसपी जामशोरो खां मुतालबो कयो त शहर ऐं सोसाइटी में पुलिस गश्त खे वधाए ऐं इज़ाफ़ी नफ़री मुक़ररु कई वञे त जीअं ॾोहनि में घटिताई अची सघे। लाड़काणे में हथियारबंदनि शहरी खां मुबैना तौर लखे रुपया फुर करे फरार थी विया। लाड़काणे में मार्केट थाणे जी हद मां अणॼातल हथियारबंद शहरी माशूक जोखियो खां मुबैना तौर लखे रुपया फुर करे विया। हथियारबंदनि केंडी मार्केट वटि मोटरसाइकिल सवार माशूक जोखियो खां हथियारनि जे ज़ोर ते 32 लख रुपया फुर करे फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जांच शुरू करे छॾी।
जाति में कैंसर में मुब्तला गरीब पोरियत पारां सरकारी ख़र्च ते इलाज कराइण समेत बदहाली जो शिकार बणियल कुटुंब जी सहायता जो मुतालबो कयो वियो आहे। ॻोठ सावण मीरासी जे रहवासी नाले वारो बावरची मोहम्मद इस्माइल मल्हा गुरबत सबब गले जे कैंसर जो इलाज कराइण का लाचार आहे। संदसि वारसनि ॿुधायो त कैंसर जे मर्ज़ में मुब्तला थियण खां पोइ हू बुखूं काटण ते मजबूर आहिनि। वारसनि ॿुधायो त हू केतिरे ई अरसे खां बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे, पर कंहिं बि वस वारे संदसि सार न लधी आहे। हुन ॿुधायो त मोहम्मद इस्माइल जी बीमारी में वकोड़जण खां पोइ संदसि बच्चनि खे कमाए खाराइण वारो केर बि नाहे। हुननि ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त संदसि सरकारी ख़र्च ते इलाज कराए कुटुंब जी माली मदद कई वञे। रोहिड़ी में पुलिस पारां मुक़ाबले दौरान एक ॾोहारी के ज़ख़्मी हालत में गिरफ्तार करे संदसि कब्ज़े मां हथियार हथ करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब मुहर्रमुल हराम के हवाले से हिफाज़ती इंतजाम जो जायज़ो वरतो पियो वञे त गश्त दौरान जाड़े मावट ॾोहारी से मुक़ाबलो थियो। पुलिस ॿुधायो त मुक़ाबले दौरान गोली लगण सबब जवाबदार मोहम्मद कासिम ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त संदसि ॿ साथी फरार थी विया। पुलिस ॿुधायो त गिरफ्तार जवाबदार शिकारपुर जे ॻोठ हाजन शाह माड़ी जो रहवासी आहे।